राम। मुंहिंजा प्यारा श्री राम। उन्हनि इहे कम कया, संतनि जे संग में वञी उन ज्ञान ऐं नाम खे वरितऊं, सदाई उन ध्यान में जुड़िया रहिया। पुछंदा आहिनि ध्यानु कीअं कजे? बाबा ज्ञान जो ध्यानु करणो आहे। मुंहिंजा प्यारा साईं, बसि ॿिए घणे चकर में गिरस्ती असां न फासूं। जेको सतगुरनि ज्ञान ॾिनो आहे सदाई उनजो ध्यानु रहे। बसि वॾा चवंदा अबा ध्यान सां, अबा ध्यान सां, अबा ध्यान सां। श्री राम। हर वक़्तु ध्यानु। तूं समाधियूं लाए और ॿाहिरि तोखे हलणु कुझु कोन अचे, कंहिं परिवार सां कीअं हलबो आहे, माण्हुनि सां कीअं हलबो आहे। राम। सभिनि खां ॾुखियो पियो ॻाल्हाए, इहो तुंहिंजो ध्यानु ऐं समाधियूं कहिड़े कम जूं आहिनि? इहो छा तुंहिंजो ध्यानु लॻो? 3 कलाक समाधियूं लाथे, सुबुह जो अमृत वेले उथी, पर तुंहिंजी विरती न मटी। त ज्ञान जो ध्यानु सतगुरु कीअं चवनि था विरती सां हलणो आहे। बसि इहो ई ध्यानु कर। ॿियो छा करिणो आहे? राम। विनोद अग्रवाल मोकिलाइण आयो अघाड़े मां सां, अधु कलाक वेठो रहियो। गुरु त पंहिंजो कयल अथसि, अॼु हेतिरो हुन जे लाइ उहा प्यास आहे। चए पियो साईं जी संत जी मुझसे कुछ नहीं पूछता, नहीं मैं भजन करता हूँ, नहीं माला फेरता हूँ। गुरु चयो हो पर न को उहो थिए थो। बसि एतिरो आहे, मां संतनि जी कृपा घुरां थो, उहा कृपा घुरण आयो आहियां। राम। कृपा इहा आहे, इहो हृदय में ज्ञान अथसि, हक़ीक़त जी ॼाण अथसि। हुनखे उन शब्दनि जे ध्यान में माना उन जे अर्थ में जुड़ियो रहे, उन जे भाव अर्थ में जुड़ियो रहे, त बसि उहो मक़सदु थी वियो। अखर जप पियो पर उन जे अर्थ में न आओ, अर्थ खां अची उन भाव अर्थ में न आओ, त संत सदाई उन भाव अर्थ में अची वेंदा आहिनि। बसि उहे जपनि न जपनि उन भावक में उन रूप में अची वेंदा आहिनि। त मुंहिंजा प्यारा, उनजो सुम्हण बि सवादी, जिन जे हृदय मंझि हादी, जिन जे तार अंदरि तूं तूं, जिन जे तार अंदरि तूं। त हिते उन्हनि महान पुरुषनि इहे संग कया, तॾहिं उहे दुख काटण वारा थी विया। अॼु जेके बि जंहिं भावना सां असां हिन दर ते ईंदासीं, अॻे अरदास में सिर्फ़ु एतिरो शब्द चयो वेंदो, वॾनि जे वातां ॿुधबो त जा जा भावना ताता सिद्ध। श्री राम। जा जा भावना, ॿेली परमात्मा बि भावना जो आहे और परमात्मा सभिनी जो आहे। परमात्मा सभिनी जो, भावना जो फल ॾींदो, पर परमात्मा सभिनी जो आहे। जेकॾहिं सभिनी जो आहे त डाकू जो बि आहे, चोर जो बि आहे, सभिनी जो आहे। सभु उनखे यादि करे वञनि था, सबको पंहिंजो 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 फल वठी अचे थो। राम। तीअं बाबा संत बि भावना जा अथव। तव्हां हेॾे अचण वारा कीअं न ॾिसो त केरु स्त्री ॾे तके थो, केरु छोकिरी ॾे तके थो, इन चकर में न पओ। हे जीअं संसार वॾो परमात्मा जो ठहियल आहे, हर को पंहिंजो आनंद वठे थो, तीअं संतनि जो वॾो घर आहे। हिन में के कहिड़े भाव सां ईंदा, के कहिड़े भाव सां, तूं पंहिंजी नज़र खे ठीकु कर, की तूं ओॾे न कर, न त तूं दोष भागी थी पवंदे, गिला कंदे, इन ख़्याल में न आओ, उहो पंहिंजो फल वठी वेंदो। हा मुंहिंजा प्यारा, ये मेलनि में सभु थींदो आहे। असां नज़र खे ठीकु रखूं। राम। त बसि असांखे सभु भला नज़र अचनि, सभु को पंहिंजे भाव जो फल वठी वेंदो। इहो संसार हलंदो पियो। त परमात्मा सभिनी जो पंहिंजी भावना जो फल मिलंदो। त संतनि में बि जेको जहिड़ी भावना सां ईंदो, उहो पंहिंजो फल वठी वेंदो। राम। बावल साईं खे कंहिं चयो, साईं ब्रह्म ज्ञान हले थो भॻवाननि वटि, पोइ तव्हां चई बाबा असांखे ब्रह्म ज्ञान कोन्हे, गुरुनि न ॾिनो आहे। पर जहिड़ो भावना सां चवंदो मूंखे हे दुख आहे, मूंखे हे दुख आहे, मुंहिंजो हे पूर्ति कर, असां उनजी पंहिंजो कमु पूरो कयूं था। उन्हनि खे भॻवानु ॿुधाइणु अचे थो ज्ञान, असांखे नथो अचे। हे संत असां ईअं बणियाऊं। राम। त संतनि जो ईअं रहे थो, जहिड़ी भावना सां अचे थो उनखे उन भावना सां पंहिंजो पूरो कनि था, वञी फल पाण भोगे, जेको हुनजी मर्ज़ी आहे। त मुंहिंजा प्यारा, त जेतिरो थी सघे संतनि असांखे तॾहिं चयो आहे निष्काम भावना, पर चयो अथऊं मन खे ठाहिण जे लाइ दान जो पासो चङो आहे, धन सां केतिरनि जा कार्य थींदा। तूं मन खे मनाए भेणा, हे दान कंदे त तुंहिंजो मान थींदो, यश थींदो, नेकी थींदे। हाली उनखे हेर, हाली उनखे हेर। मां तव्हांखे संत जो मिसाल ॿुधायो त संत चए अबा निष्काम कमु कयो, पर पोइ जंहिं महिल सत्संग पूरो थिए सभिनी जूं कामनाऊं जेके जेके चइनि उनखे पंहिंजो दिलि जा ॾींदो वञे, जहिड़े जहिड़े नमूने सां
तो कंहिं जॻह सोचियो साईं निष्काम जो उपदेश ॾियो था, वरी कामना पूरियूं कंदा वेंदा, हुननि जो ॿोधा वेंदा, त पोइ हे छॾींदा ई कीअं कामनाऊं, तव्हां हे निष्कामी बणबा ई कीअं? चई अबा मुंहिंजा हे संसार गृहस्थी आहे, कामना खां रहत कीअं थी सघंदा गृहस्थी वीचारा। श्री राम। इन सदके मन संतनि ॾे ईंदा, जॾहिं कामना पूरी थियनि न पोइ चवंदा मुंहिंजे लाइ इहो ई भॻवानु आहे। कोई उन संत जी गिला बि कंदो त चवंदो बाबा तोखे सदाईं ईअं नज़र अचे, मुंहिंजे लाइ इहो भॻवानु आहे, मुंहिंजो कमु एतिरो थी वियो आहे, मुंहिंजे लाइ हे सभु कुझु आहे। श्री राम। अबा पोइ पाण हिन लाइन ते अची वेंदो, पोइ जॾहिं संतनि जे वचननि ते मुंहिंजी कामना पूरी थींदी, पंहिंजो पाण अची हो पंहिंजो जीवन ठाहींदो। श्री राम। मुंहिंजा प्यारा, त हे संत पंहिंजी भावना जो फल ॾींदा। जहिड़ी जहिड़ी भावना सां असां आया आहियूं, त असांखे सदा इहा भावना रहे जेका गुरु नानक साहिब बाणी में चई आहे, गृहस्थी आहियूं उहे बि गृहस्थी हुया। शुभ चिंतन गोविंद रमण, असांखे चित में सदाईं शुभ हुजे और गोविंद जो रमण हुजे, और निर्मल साधु संग, साधु जे संग में असांजो मन निर्मल थींदो। और नानक नाम न बिसरूं हिकु घड़ी, नाम न विसरे हिकिड़ी घड़ी, कर कृपा भगवंत। या असां ते भगवंत कृपा कर जो शुभ चिंतन रहे, नाम जो रमण रहे अंदरि, और संतनि जो संग रहे, असांजो बेड़ो पार थी वञे। श्री राम।